मीहड़ सालाना मेहंदी जो जुलूस हज़रत घोट कासिम अलैहिस्सलाम जे सिलसिले में जोया महल्ले मीहड़ में वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां बरामद कयो वियो। मेहंदी जो जुलूस सरदार सज्जाद अली जोयो जी हवेली तां रवानो थियो, जंहिं में अज़ादारनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि तां गुज़रंदो रहियो, जिथे मातम ऐं नोहाख़्वानी पिणु कई वई। शिरकत कंदड़नि हज़रत घोट कासिम अलैहिस्सलाम खे भेटा पेश कंदे अमन, सलामती ऐं भाईचारे लाइ दुआऊं घरियूं। मौजूद आहियूं ऐं जॾहिं 7 मुहर्रम साहिब जे हिसाब सां जेका हिते पंहिंजो कासिम घोट जी मेहंदी कढी वेंदी आहे, जेका क़दीम जेका पंहिंजो इहो काफ़िलो जेको आहे पंहिंजे रूटनि खां थींदो, टावर चौक आहे जेका जिते मस्जिद अदा थींदी आहे, पंहिंजे रूट सां थींदो, मतिलबु मंज़िल ते पहुचंदो आहे। उन खां बाद में जेको आहे जेको बैकग्राउंड में अभी ॾिसी सघो था त जेको मेड़ वाक़े में जेको आहे पंहिंजो 6 महीना पहिरीं दवार मेहरान चांडियो जेको रोड हादसे में फौत थी शहीद थी वियो हुयो, उन सिलसिले में ही जेका सबील आहे उहा हर साल जीअं हिते मुंतक़िद कई वेंदी आहे ऐं हिनमहिल थी सघो था त हिते चांहि जी सबील हली रही आहे। ऐं जॾहिं त सुभाणे 7 मुहर्रम जे ॾींहुं जेका पंहिंजो न्याज़ जो पिणु बंदोबस्तु कयो वेंदो आहे, जेके तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जेके मतिलबु मोमिनीन आहिनि, अदादार अची करे न्याज़ नगर खाईंदा आहिनि। ऐं असां सां गॾु जेको आहे मौजूदु आहे सरवाण चांडियो जेको शहीद जो भाउ आहे, असीं हुन खां वधीक पुछंदासीं। जी फिर मुहर्रम जा ॾियारा आहिनि, अॼु 7 मुहर्रम जी राति आहे, अॼु घोट कासिम जी शहादत आहे जेको पंहिंजी मेहंदी लहू में शहीद कयो वियो। ऐं असांजे हिते पाड़े मां जोया सरदार मरहूम आशिक़ जोए जे घर मां घोट कासिम जी यादि में ताज़ो कढियो वेंदो आहे मेहंदी जो। ऐं असांजी तक़रीबन कुझु सालनि खां वठी हिते असांजी सबील बि मौला हुसैन जे नाले सां आहे। उन सां गॾु हिन ॾींहं ते असां ख़ासि करे मुख़्तलिफ़ सालनि में मुख़्तलिफ़ लंगर न्याज़ जूं शयूं कंदा रहंदा आहियूं। कॾहिं चांहि जी सबील थी वई ऐं उन सां कॾहिं कस्टर्ड जी सबील थी वई। अॼु असां पंहिंजो घोट कासिम जी यादि में हिते पंहिंजनि दोस्तनि पाड़े वारनि सां मिटनि माइटनि अज़ीज़नि सां गॾिजी सहकार सां असां हिते चांहि जी सबील लॻाई आहे। वेंदी आहे हिते असीं 7वीं पीढ़ी हिते दंगा या असांजो वार्ड साहिब ॾाढो परदादो 7वीं पीढ़ी ते दंगा आहे। यको क़दीम मेहंदी असां निकिरंदड़ आहे सालाने, जेसि ताईं हयात आहे इंशाल्लाह कंदा रहंदासीं। ये असांजी मन क़दीम ई आहे बाबा। असांजे कराची हैदराबाद किथां किथां जहिड़ी तारीख़ ते अचनि था, उनजो अक़ीदत आहे मौला ते वॾो ऐं उनजी इंशाल्लाह तो बासूं बि पूरी थी वञनि थियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।